मेहड़ भरिसां ॻोठ लोहारो जे मर्दनि ऐं औरतुनि मसमात बबली ख़ातून मसमात रेशमा नियाज़ पंवर क़ुर्बान पंवर कादर पंवर नज़ीर अहमद आसिफ पंवर ऐं ॿियनि घर मां चोरी वारे वाक़े में मेहड़ बी सेक्शन पुलिस पारां पकड़ियल जवाबदारनि खे रिश्वत एवज़ आज़ादु करणु ऐं घुर ते हमले करण ख़िलाफ़ मेहड़ थाणे जी आॾो एहतिजाज कंदे आहिनि त गुज़िर राति चोर असांजे घर में दाख़िल थी सामान चोराइण जी कोशिशि कई त असां घर में घिरड़ियल चोरनि खे पकड़े वरितो, जिन जी सुञाणप फरमान ऐं रज़ाक पंवर तौरु थी आहे। पकड़े चोरनि खे मेहड़ बी सेक्शन पुलिस हवाले कयो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस पकड़ियल चोरनि खे कुझु वक़्तु रखी जवाबदारनि खे पैसा वठी छॾे ॾिनो, जंहिं बाद जवाबदारनि असांजे घर अची ॿीहर हमलो कयो आहे ऐं घर में मौजूदु माण्हुनि ते तशदुद कयो, जंहिं सबबु घर में मौजूदु औरत भला ख़ातून जो ॿार बि ज़ाया थी वियो आहे। हुन चयो त जवाबदार ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं हू मुसलसल असांखे धमकाए रहिया आहिनि। असांजी हयातियुनि खे ख़तरो आहे। जवाबदार मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि घुर कई आहे त असांजे घर में चोरी ऐं हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।